सिंधी अदबी संगत शाह कोटड़ी पारां नामवर शाइर अब्दुल नबी आज़ाद सां मोहब्बतुनि भरी रिहाड़ मल्हाई वई। रिहाड़ तक़रीब जी सदारत सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी ख़ज़ानची एज़म भट्टी कई। महिमाननि में अख्तर हिंद, डॉक्टर सिराज सियाल, शफ़ी चांडियो, सूरल सिताई, अल्ताफ़ मलकानी शामिल हा। रिहाड़ तक़रीब के सदारती ख़िताब कंदे सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी ख़ज़ानची एज़म भट्टी चयो आहे त अब्दुल नबी आज़ाद बेबाक शाइर सां गॾु लतीफ़ जो पारू खूबी आहे। उन तालीम जे मैदान में पाण मल्हायो आहे। अब्दुल नबी आज़ाद खे अली बाबा एवॉर्ड सां बि नवाज़ियो वियो। शफ़ी चांडियो, अल्ताफ़ मलकानी, अख्तर हिंद, आगा ज़फ़र ऐं ॿियनि चयो त अब्दुल नबी आज़ाद पंहिंजी ज़ात में हिकु इदारो आहे जंहिं पंहिंजी सॼी हयाती अदब खे अर्पी आहे। रिहाड़ तक़रीब में आशिक़ सोलंकी, अनू सोलंकी ऐं ॿियनि पिणु गीत ॻाए दाद वरितो। जॾहिं त इक़रार, मदोश, सुमरो ऐं मुजतबा जुड़े जे